बोलो राजा रामचंद्र की, बोलो श्री कारकत भगवान की। सब नीह थींदा नथी हिक जड़ा, सब नीह थींदा नथी हिक, सब नीह थींदा नथी हिक जड़ा, सब नीह कॾहिं अमीरी कॾहिं ग़रीबी, कॾहिं अमीरी कॾहिं कुदरत जा रंग अहिड़ा, कुदरत जा रंग अहिड़ा, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, सभु ॾींहं कॾहिं राजा हरिश्चंद्र पियो वेठो राज हलाए, कॾहिं राजा हरिश्चंद्र पियो वेठो, कॾहिं बणिजी करे मसाणी मुर्दा पियो जलाए, कॾहिं बणिजी करे मसाणी मुर्दा पियो, राजा राणी पुटनो हित जा, राजा राणी पुट हाल क्या किस्मत कहना, हाल क्या किस्मत, सब ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, सब ॾींहं कॾहिं अमीरी कॾहिं ग़रीबी, कॾहिं अमीरी कॾहिं कुदरत जा रंग अहिड़ा, कुदरत जा, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, कॾहिं राम जे राज तिलक लाइ दशरथ कई पे तैयारी, कॾहिं राम जे राज तिलक लाइ दशरथ कई पे, कॾहिं विछोड़े राम जे ख़ातिर दे छॾी हुई प्यारी, कॾहिं विछोड़े राम जे ख़ातिर दे छॾी हुई, देह छॾी हुई प्यारी, देह सीता राम लक्ष्मण जहिड़ा, सीता राम लक्ष्मण भावीअ जे वस पयड़ा, भावीअ जे वस पयड़ा, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, कॾहिं अमीरी कॾहिं ग़रीबी कुदरत जा रंग अहिड़ा, कुदरत जा, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, कॾहिं पांडव कृष्ण सां गॾु खूब ख़ुशियूं पिया माणनि, कॾहिं पांडव कृष्ण सां गॾु, कॾहिं बन बन बिटकी से आब अखियुनि मां आणनि, कॾहिं बन बन बिटकी से आब अखियुनि मां, आब अखियुनि मां आणनि, कर्म गति बलवान उदासी, कर्म गति बलवान, चई सभई वयड़ा, चई सभई वयड़ा, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, सभु कॾहिं अमीरी कॾहिं ग़रीबी कुदरत जा रंग अहिड़ा, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, सभु ॾींहं, सभु ॾींहं थींदा नथी हिक जहिड़ा, सभु ॾींहं,
बोलो भक्त भगवान की। ओम राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान, कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा बुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान, आस सब पूरन कंदो श्रीकारकत भगवान। आस सब पूरन कंदो श्रीकारकत भगवान। हरे राम ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री श्याम सुंदर भगवान दीनन दयाल थी सदा कृपाल। दीनन दयाल थी सदा ओ नंग नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी। द्वारका जो नाथ है नाथ ने अनाथ। ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। यशोदा जो बाल के चमन नंदलाल। यशोदा जो आए गाए ने जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी। देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल। मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी। दिनो गीता जो ज्ञान सब जाने तो जहान। बड़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जयकारी थी। देखो धारे तो ध्यान देखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भगत ने उच्चारी थी। भाव भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री हरे राम। सात संगाती महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो, जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान श्री कृष्ण सतभामा खे और महात्मा नारद मुनि राजा पृथुअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल हिन जे 11हें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। राहु जलंधर जे पारां दूत बणिजी करके कैलाश पर्वत ते आयो और अची करके भगवान शंकर खे न्यापो ॾिनो जलंधर जो, भई हीअ गौरी गिरजा जा तव्हां
इन पर्वतनि ते पहाड़नि में वठी करके वेठा आहियो, सां हिते सूंहें कोन थी पई। राजा जलंधर वटि सूंहंदी, जंहिंखे ॿुधी करके भॻवान खे क्रोध आयो और हिकु भद्र पुरुष पैदा कयो, जंहिंखे ॾिसी करके राहु तो वठी करके भॻो सहकंदो सहकंदो वञी जलंधरपुरीअ में पहुतो। पर हेॾां उहो भद्र पुरुष जंहिंखे बुख लॻी हुई, भॻवान जी आज्ञा अनुसार हुन पंहिंजो शरीर ई खाइणु शुरू कयो। भॻवानु चयो भई पंहिंजो तनु ई खा, बुख लॻी अथई त। अहिड़ी आज्ञा जो पालन जॾहिं कयो, उन सॼो शरीर खाई वियो, सिसी वञी करके बची। तॾहिं भॻवानु शंकर उन जे मथां प्रसन्न थियो, भई तूं तो आज्ञाकारी गण आहे, बसि हाणे हिते बसि कर, हाणे तुंहिंजो नालो कीरत मुक्त थींदो संसार में, और मुंहिंजा सभई भक्त पहिरियां तुंहिंजी पूॼा कंदा, पोइ मुंहिंजे मंदर में ईंदा। त उन ॾींहं खां वठी करके उहो गण भॻवान जो सचो सेवादारी बणिजी करके और सभिनी शिव मंदरनि जे ॿाहिरां ॾिसो वेठो हूंदो आहे उहो गण भॻवान जो, जंहिंखे पहिरियां ई भक्त पुरुष वञी करके नमस्कार कंदा आहिनि, उनजो पूजन कंदा आहिनि, पोइ वञी करके भॻवानु शंकर जो दर्शन कंदा आहिनि। बोलो श्री शंकर भॻवान। हींअर वधीक कथा जो परसों वर्णन थी रहियो आहे। हिन 12हें अध्याय में राहुअ जो जलंधर खे अची कैलाश जो समूरो समाचार ॾियणु ऐं जलंधर जो क्रोध में भरिजी करके कैलाश ते चढ़ाई करे शिवजन सां युद्ध करणु। चारे राम। अची ॾिनो कैलाश तां मोटी राहुअ हाल, शिव जी शक्ति ॿुधी करे दैत थियो बेहाल। हरे राम। ॿुधी वचन राहुअ जा क्रोध वधियो, न कि तन मन पंहिंजे वस में रहियो। चई दैतन के सभु थियो तयार, हली मज़ो चखायूं था हिक वार। शिव जोगी जोग कमाए थो, शमशान बबूत रमाए थो। खलुशी अची तेजूं पाए थो, अकभंग धातुरा खाए थो। करे बैल ते जेको सवारी थो, चवे हर को मुंड माला धारी थो। रहेल की गुफा कंदराउन में, या मुर्दन संदे मसाणन में। कैलाश जो पर्वत आभारी, कैलाश जो पर्वत जिते भूत प्रेत रहन चौधारी, जिते भूत प्रेत रहन। अड़े राज ते वेठो राज करे, अड़े राज ते पर मन में की न तो ध्यान धरे। पर कर वीर विरोध राजाउन सां, मूं जहिड़े शक्ति अवारन सां। चई ईअं उथियो जीअं जोश करे, चई ईअं उथियो वञी मुकुट मथे जो पयो परे। वञी मुकुट मथे जो वरी हिक अख वारो शुक्राचार। ॾिठो ईंदो जलंधर सहज सुमार। इहे आहिनि सुगुन बिकीन सुठा, इहे आहिनि सुगुन बिकीन। पर दैत संदावा भाग रुठा, कर कीन वीचार पियो सुगनन ते। कर कीन वीचार पियो न कि सिखिया वारन वचनन ते, न कि सिखिया वारन हिन वचन। हलो सेना सूदो युद्ध करण, हलो सेना सूदो। कैलाश ते शिव खे हाराइण, कैलाश ते हुई आसर वो मन गौरीअ जी।
दिल में प्रेम जी भावरीअ जी, हिक प्रेम जी। आकाश मार्ग खां हलंदा अची, आकाश मार्ग खां कैलाश ते आखिर वया पहुची, कैलाश ते आखिर वया, कैलाश ते आखिर वया पहुची। विष्णु देवन खे चयो पंहिंजो मटाए रूप, मदद वञी शिव जी करियो, को बि न ॼाणे स्वरूप, को बि न ॼाणे। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त हे सोन को राहु पंहिंजो साह बचाए करके और कैलाश तां जी अची करके मोटियो। राजा जलंधर जे सभा में, जलंधरपुरीअ में समूरो अची करके कैलाश जो समाचार ॿुधायो। भाई भगवान शंकर तो ॾाढो शक्ति वारो आहे, उन अहिड़ो भद्र पुरुष पैदा कयो जो मूंखे ई खाइण लाइ तयारु थी वियो। मां तो हे महाराज तव्हांजो समूरो सर्वस्तु न्यापो उनखे खणी ॾिनो। शिव जी अहिड़ी शक्ति ॿुधी करके जलंधर जे मन में आंद मांद थियण लॻी, पर हाणे अभिमान अची वियो हुयो। होका ॾिनाई भई सभिनी खां वधीक शक्तिशाली आहियां मां। वचन राहुअ जा ॿुधी करके क्रोध अची वियो। अहंकारी माण्हूअ खे क्रोध बि जल्दी ईंदो आहे, तन मन ई ॼण वस में कोन रहियुसि। सभु दैतनि खे हुकुम ॾिनई तयारु थी वञो, त हली करके कैलाश ते इन जोगीअ खे शिव खे मज़ो था चखायूं पिया। अरे हे जोगी, जोग वेठो थो कमाए पियो, बबूती रमाए वेठो आहे शमशान में, शींहं चीतनि जूं खलूं थो पाए पियो, भंग धातुरा थो खाए पियो, बैल ते सवारी, जंहिंखे सभु कोई मुंड माली पिया था चवनि पिया, मुंड मालाधारी। गुफ़ाउनि कंदराउनि में मुर्दनि जे मसाणनि में वञी करके रहे थो पियो। अरे इहो कैलाश पर्वत जिते सभई भूत प्रेत गण पिया था रहनि पिया, अहिड़े राज ते राज वेही करके करे थो और हथ थो अटकाए असां जहिड़नि राजाउनि सां। हरे राम। मन में को ध्यानु ई कोन अथसि त भई को शक्ति वारो आहे, को शाली आहे, शक्तिशाली आहे। मूं जहिड़ो शक्तिशाली टिनिनि लोकनि में केरु आहे जो मुंहिंजो बि अहिड़ो मान कोन रखियो अथई। ईअं क्रोध में वचन चवंदे चवंदे जीअं सिंहासन तां जलंधर उथियो त क्रोध जे वश तन मन वश में न रहंदो आहे। मथे जो मुकुट वञी करके हेठि किरियो। चारे राम। वरी कुदरत अहिड़ी जो साम्हूं वरी उनजो दैतन जो गुरु शुक्राचार्य, जो कि उहो आहे हिकु अख वारो। चारे राम। आहे तो शुक्राचार्य, गुरु तो आहे, पर उनजी वार्ता कथा बि इतिहास में ईंदी आहे कीअं उनजी हिकु अखि भॻवान जे कार्य में विघ्न विझण जे करके काणो थी पियो। हिकु अखि भॻवान कढी छॾियसि। वामन रूप में जॾहिं भॻवानु राजा बलि वटि दान वठण जे लाइ वियो तो करमंडल में वञी लिकी वेठो हुयो भई जल न निकिरे। ड्रब खणी वियो, भॻवान हुन टोटीअ में विधो त सिधो अखि में वञी लॻो, अखी गुम थी वई। उहो शुक्राचार्य काणो हिकु अखि वारो ओॾी महिल जो राजसभा में आयो त इहो सुठो सुगुन न थींदो आहे, अपशुगुन थींदो आहे। वॾो मुकुट किरी पवे मथे तां और हेॾां कोई अपाहिज साम्हूं अची वञे हिकु अखि वारो, त इहे सुठा सुगुन त आहिनि कोन। पर हाणे दैत जा भाग फिटिया हुया, इन्हनि सुगुननि साठनि ॾांहुं कोई ध्यानु ई कोन वियो। क्रोध में जो हुयो, अहंकार में जो हुयो। और उहे बि चवंदा आहिनि न भई अंत काले विपरीत बुद्धि। चारे राम। सिधो माण्हू सोचे ई न सघंदो, उबतो ई सोचींदो। ध्यानु कोन ॾिनई और सेना वठी करके दैतनि जी युद्ध करण जे लाइ भॻवान शंकर सां विढ़ण जे लाइ कैलाश पर्वत ॾांहुं सभई रवाना थिया। मन में वासना जो वास हुयो, माता गिरजा गौरीअ जो ध्यानु। चारे राम। उन जे प्रति दिलि में प्रेम पियो उमंग थियो उथे।
आकाश मार्ग खां सभई दैत हलंदा हलंदा अची करके कैलाश पर्वत ते युद्ध करण जे लाइ पहुता। एॾां भगवान विष्णु जो कि लीलाधारी आहे, अंतर्यामी, सभु कुझु ॼाणंदे बि जलंधरपुरीअ में वेठे देवताउनि खे चयो हाणे तव्हां पंहिंजो रूप मटाए करके वञो कैलाश ते, भगवान शंकर जी वञी करके मदद कयो। हे दैत सेना वठी करके वियो आहे काह करण जे लाइ, युद्ध करण जे लाइ। अहिड़ो रूप बणायो जो कोई सुञाणे न सघेव। चयो हरे राम। अची देव मिलिया सभु शंकर सां, भोलेनाथ भंडारी ईश्वर सां। अची दैतन जो सभु हाल कयो, युद्ध तन सां करण लाइ खेसि चयो। हरे राम। बुद्धिशिव बि चयो हो देवन खे, छो न मारियो विष्णुअ दैतन खे। कई युद्ध बि जलंधर सां भारी, तब मारण जी न कई तयारी। अहिड़ा वचन ॿुधी चयो विष्णुअ हो, वतो अहिड़ो वचन मूंखां लक्ष्मीअ हो। वरी ब्रह्मा जा थियनि वचन सचा, कीअं मारे उनखे कयां कचा। बुद्धिशिव बि राज़ी उन दम थियो, बुद्धिशिव बि राज़ी। चयो शक्ति सबे देव ॾियो, चयो शक्ति सबे। ॾिनी देवन सभिनी शक्ति हुई, ॾिनी देवन। जय मां रचना चक्र जी शिव हुई कई, जय मां रचना चक्र जी। ॿियो वज्र ठाहियो देवराज हुयो, ॿियो वज्र। ईअं वेद व्यास बि आहे चयो, ईअं करे तयारी अहिड़ी सभु देवन करे। ॿियो प्रेतन सभिनी जिनन भूतन, ॿियो प्रेतन सभिनी जिनन। थियो कारकत ऐं गणपति तयार थियो, सभु जंग करण लाइ थिया होशियार। वॼा नरसिंगा ऐं नाद घणा, वॼा नरसिंगा ऐं ॿियो भैरवियो बाजा चंग सुहिणा, ॿियो भैरवियो बाजा। बुद्धि योधा जंग लाइ तयार थिया, बुद्धि योधा जंग लाइ। अची हिक ॿिए ते वार कया, अची हिक वेड़ी पाण में कनि पिया जय जयकार। खणी तीर कमान ऐं भाला कटार, खणी तीर कमान ऐं भाला। वही रत जी नदी पई ॾण सारी, कैलाश जे पर्वत चौधारी। ॾिसी सूरवीर ख़ुशि थियनि भारी, पर गीदयुनि पंहिंजी दिलि हारी। पर गीदयुनि पंहिंजी दिलि हारी। हिते थियो कारकत संदो पूरो 12 अध्याय। अॻिते उदासी जंग जो बाक़ी ॿुधो वरताओ बोलो श्री। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनको भगवान जी आज्ञा पाए करके सभई देव रूप मटाए करके और कैलाश पर्वत ते अची करके पहुता। अची करके भगवान शंकर के नमस्कार कयो, भोलेनाथ भंडारी के समूरो
हाल ॾिनो दैतन जो। जलंधर सेना वठी करके युद्ध करण जे लाइ अची रहियो आहे कैलाश ते। तव्हीं बि तयारु थियो। भगवान शंकर भी समाचार ॿुधी करके भगवान विष्णुअ जो न्यापो ॿुधी करके तयारु तो थियो, पर देवनि खां पुछणु लॻो त मूं ॿुधो हुयो त भई भगवान विष्णुअ जलंधर सां ख़ूब युद्ध कई हुई, पोइ भगवान पाण उन्हीअ खे मारियो छो कोन, जो अञा ताईं वेठो तो संसार खे उचाए, तव्हांखे बि बेघर करे छॾियो अथई, वरी मूंसां आयो आहे युद्ध करण जे लाइ। तॾहिं भगवान विष्णुअ जी ॻाल्हि देवताउनि भगवान शंकर खे ॿुधाई त हे प्रभु, भगवान विष्णुअ खां लक्ष्मीअ वचन वरितो हुयो त भई जलंधर मुंहिंजो भाउ आहे, तंहिं करके ख़्यालु कजो। रिश्ते जे नाते जो रिश्ते सां थियो भगवान जो सालो। चारे राम। पोइ सालो त चवंदा आहिनि भई शींहनि खे बि प्यारो हूंदो आहे। भगवान उन निश्तो रिश्ते खे निभाइण जे लाइ उनखे मारियो कोन। ॿियो वरी ब्रह्मा जीअ जा वचन जीअं सचा थियनि, जो ब्रह्मा उन जलंधर जो नालो बि रखियो हुयो जॾहिं पैदा थियो हुयो, और उनखे वरदान बि ॾिनो भई शक्तिशाली थींदो और मरंदो त वरी शिव जे हथां ई। बोलो शंकर भगवान। तंहिं करके हे महाराज, हिन जो मौत तव्हांजे हथों लिखियलु आहे। भगवान विष्णु इन करे उनखे न मारियो। भगवान श्री जन भगवान जी अहिड़ी लीला ॿुधी करके ॾाढो गदगद थिया और युद्ध करण जे लाइ तयारु थिया। चवणु लॻा हे देवताओं, सभई पंहिंजी पंहिंजी शक्ति ॾियो। देवताउनि पंहिंजी पंहिंजी शक्ति जो ॾिनी, तो उन मां भगवान शंकर चक्र बणायो और होॾां वज्र ठाहे करके देवराज इंद्र भगवान शंकर खे ॾिनो भई हिन सां बि इन्हनि दैतनि जो नाश कजो। इहा कथा श्री वेद व्यास जी पुराणनि में लिखी आहे। सभु तैयारी करके देवताऊं भगवान शंकर जी सेना में शामिल थी करके और कैलाश पर्वत ते अची करके तैयार थिया। होॾां प्रेत गण जिन भूत कारकत भगवान गणपति उहे बि अची करके युद्ध जे मैदान में रूबरू थी करके बीठा। हेॾां देवताऊं भगवान शंकर जे पारां, होॾां वरी दैत जलंधर जे पारां दूबदो थी करके सेनाऊं बीठियूं आहिनि। नरसिंह वॼी विया, नाद नगारा भैरवियूं बाजा चंग वॼी विया। युद्ध जी ॼाण तो तैयारी थी वई और नगाड़ा वॼण लॻा। चारे राम। सभु योद्धा बीह रहिया तैयार थी करके, हिक ॿिए खे वार पिया कनि। को तलवार पियो खणी हणे, तो कंहिंखे भालो हुयो हथ में, कंहिंखे तीर कमान, कंहिंखे गदा। पाण में रूबरू थी करके विढ़नि पिया और पंहिंजे पंहिंजे स्वामी पंहिंजे पंहिंजे मालिक जी जय जयकार पिया मनाइनि। बोलो श्री शंकर भगवान। रत जूं ॼाण तो नदियूं वहण लॻियूं। कैलाश पर्वत जो कि भगवान शंकर जो परम पावन स्थान आहे, जिते गुफाउनि में ऋषि मुनि महात्माऊं रही करके तपस्याऊं था कनि पिया। अॼु हिन दैत जे करके ॼण त जो उहो कैलाश युद्ध जो मैदान बणिजी पियो आहे। चौधारी पर्वत जे ॼण तो घमासान भयानक दृश्य छाइजी वियो। सूरवीर जेके हुया, योद्धा हुया, से उन दृश्य के ॾिसी करके तो ॾाढो ख़ुशि पिया थियनि, ललकारूं पिया कनि। पर जेके कमज़ोर दिलि वारा हुया, गिदी हुया, ड्रिजणा हुया, से तो लिकी करके वञी वेहनि पिया गुफाउनि में, कंदराउनि में, भयभीत थी करके, और उहे युद्ध जो मैदान छॾे वठी पिया भॼनि। कैलाश पर्वत जो तमामु सुंदर दृश्य ॼाण तो युद्ध जे रूप में बदिलजी वियो आहे। हिते हिन कथा सां गॾु ही 12हों अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान की। 13हें अध्याय में वधी कथा जो परसों वर्णन थींदो। कैलाश पर्वत ते देवताउनि और दैतनि जी जंग में ॿिन्ही पासनि खां हार जीत जे लाइ पाण पतोड़नि और हिक ॿिए मथां भयंकर वार करणु, सो प्रसंग युद्ध जो 13हें अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री शंकर भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और भगवान शंकर जे उन आस्थान परम धाम कैलाश पर्वत जी महिमा जो ही शब्द भी चवायो। शिव शंकर तंहिंजो कैलाश धाम वा प्यारो, शिव शंकर तंहिंजो,
शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो। शिव शंकर तुझो टिनी लोकन खां सुंदर सुहिणो, टिनी लोकन खां सुंदर वाह वाह जो नज़ारो, वाह वाह जो शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो। कैलाश जो थो मान सरोवर सब जूं आसूं अघाए। कैलाश जो थो मान सरोवर सब जूं शरदा साण जो दर्श करे थो दुखड़ा छॾे मिटाए। शरदा साण जो दर्श करे थो दुखड़ा छॾे मिटाए। निर्धन खे धन पुटन खे पुट, निर्धन खे धन पुटन खे भगतन जो असहारो, भगतन जो शिव शंकर तुझो कैलाश धाम आधारो। टिनी लोकन खां सुंदर सुहिणो वाह वाह जो नज़ारो। शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो। कैलाश ते रहे भोलो भंडारी साण जंहिंजे पार्वती। कैलाश ते रहे भोलो भंडारी नंदी गण ऐं कारकत प्यारो। नंदी गण ऐं गोद में सोए गणपति। हर कंहिंजो थी नालो जग में, हर कंहिंजो थी सब देवन खां न्यारो। शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो। टिनी लोकन खां सुंदर सुहिणो वाह वाह जो नज़ारो, वाह वाह जो शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो। कैलाश जे चौधारी रहन था साधु संत सन्यासी। कैलाश जे चौधारी रहन था ऋषि मुनि ऐं सिद्ध साधिक सब ऋषि मुनि ऐं ज्ञानी ध्यानी उदासी ज्ञानी। कैलाश जे चौधारी रहन था साधु संत सन्यासी। कैलाश जे चौधारी रहन था ऋषि मुनि ऐं सिद्ध साधिक सब ज्ञानी ध्यानी उदासी। ऋषि मुनि ऐं सिद्ध साधिक सब ज्ञानी ज्ञानी ध्यानी उदासी। करे तपस्या नाम जपे था, करे तपस्या नाम तन तुझो जयकारो। शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो। टिनी लोकन खां सुंदर सुहिणो वाह वाह जो नज़ारो। शिव शंकर तुझो कैलाश धाम आ प्यारो।
शिव शंकर। बोलो शंकर भगवान। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकार्क्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो राजा राम। बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया अलाल कयो।